Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई ॾाढो वड़ियान पाण में असल हिक ॿिए खे धूड़ में लेटाए लेटाए मारियो अथनि। बाबा कुतनि जो त कम इहो ई आहे, पाण में विढ़ण। इहा का नई ॻाल्हि आहे छा? जरी मां लालू ऐं मवाली जी थो ॻाल्हि कयां। साॻी ॻाल्हि आहे। छा तुंहिंजो मतिलबु आहे त लालू ऐं मवाली? ग़लति मतिलबु न कढ। मुंहिंजो मतिलबु आहे त जहिड़ो ख़राबु ॻाल्हि आहे कोई कुता विढ़नि या माण्हू सम्झेई। इहो लालू आहे ई ॾींगो, इने जी अगराई हूंदी। मवाली त आहे ई सफ़ा मौलाई, जहिड़ो टेडी बकर। पावली बकर जी भर न खण। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त मवाली जी भर न कण। लालू अते तो मवाली जे लाइ रिश्ता ॻोल्हींदो ऐं मवाली वरी लालू सां विढ़े थो। पटो को बेवड़ो आहे। हा हा, मवाली नशा करे वते तो राजन खे तंग कंदो। रख शर्त। मां बि त इहो ई थी चवां न, मवाली कंहिंखां घटि आहे छा? मवाली हर भरू कंहिंसां छो विढ़ंदो? ज़रूर लालू का चिणक ॾिनी हूंदसि। बहरहाल लालू असांजो आहे, असां लालू जो ई पासो खणंदासीं। सुरीली तूं बिल्कुलु सही थी चवीं। जेका घणनि जी मर्ज़ी। अञा नथो अञा ताईं नथो तो टे दफ़ा धोतो दम जतियास्या इन भागा मां ने गिलास जी ॻाल्हि को नथो कयां। ये जेके तोरा छोरा ने साजू माजू गाजू उन्हनि हिन महिल ताईं ने धनु धोबीअ खे धोतो ई कोन्हे। अरे मां त इहो थो चवां त ने धनु धोबीअ खे अहिड़ो सटन्स जीअं धनु धोबीअ जा वॾा धोबी घाट ते कपड़नि खे सट कोन ॾींदा। अहिड़ो सटन्स। बाबल ये साजू ऐं माजू कनि त कनि छा? ये सेठ धनु पंहिंजे बंगले में खट सां छेड़े वांगुरु ॿधो पियो आहे। ॿाहिरि निकिरे त सटको ॼणसि न। धनु धोबी खट जे पाए सां छो ॿधो पियो आहे? बाबल वीचारो बेवसा बीमार थी पियो आहे। फिरणी जी बीमारी थी, फिरणी जी 4 ॿार मथे ते वेठा अथसि, वते तो फिरंदो। छा इनजो मतिलबु त धनु धोबी बकर वांगुरु ॿधो पियो आहे। हाओ बाबल त पोइ पलांदो कैंसिल। वाहड़ी बंदूकड़ी तुझो ठका माना बेइज्जती आई वही। नशे में चला धनु धोबीअ सां पलांद थींदा पलांद। पर जॾहिं होश हवास में अचे इन्हनि छोरनि खे चओ त इन धनु धोबीअ सां हथ न विढ़नि। हाज़ुर पर इहे माजू ऐं साजू ॿई निकिरी आहिनि, हिननि खे ॻोल्हणो पवंदो। तूं गिलास वठि, मां हिननि खे ॻोल्हे अचां। हाणे कुझु ॿियो सोच। माण्हू हज़ारनि जा डटा ॾेई मुफ़्त में तावीज़ वठियूं हलिया था वञनि। फिलहाल त मारो मथो धनु धोबी वांगुरु फिरे पियो। हिकिड़ी जॻह ते बीहे त ॿियो कुझु सोचा न। इन मोगे दिमाग खे घणी तकलीफ़ न ॾे। राति मां सलीम सोदाई जी चोरी करे आयो आहियां। हिकिड़ी भॻल मोबाइल, हिकिड़ी बग़ैर रिमोट कंट्रोल जे टीवी, उन खां अलावा 3 कपड़नि जा अणधोतल जोड़ा ऐं हिकिड़ी टोपी। ॿियो अञा छा खपई? इहो तुंहिंजो सामान 2 हज़ारनि में बि कोन खपंदो ऐं तुंहिंजी इन बिछल कोरी में घर कोन हलंदो। बराबरि सामान कबाड़े वारो केरु 1000 में बि कोन वठंदो, पर सलीम सोदाई कुठल शाइर आहे। इहा फोन असांजे कहिड़े कम जी? इन पुराणी मोबाइल में 60 संगतियाणी जा नंबर अथसि। अदा सलीम सोदाई भाॼाई वटि चोरी जी फार विझराइण ईंदो ऐं भाॼाई हुनखे ॿुधाईंदी त तुंहिंजो फलाणो सामान चोरी थी वियो आहे। 5000 ॾे त ॿुधायां त सामान किथे आहे ऐं कंहिं चोरी करायो आहे। 5000 न जे रब पोइ बि असांखे फ़ाइदो आहे ॾितल। सॉरी कहिड़ो? जेकॾहिं मां चोरीअ जी फाल विझंदसि ऐं उहा सची साबित थींदी त सलीम सोदाई ॿिया बि माण्हू वठी ईंदो। 7.5 ख़ैर थींदव। ॿुधी हाणे मूंखे कंहिंजे पीउ जो पीउ बि कोन थो रोके सघे। इहो मुंहिंजी लठ पकड़ त मां तोखे पकड़िया। अल्लाह ॾे वञी खॾ जे तरे में पई। अलाए कहिड़ा कुटबा, अलाए कहिड़ा सटबा। इहो लालू ऐं लाली बि अलाए काॾे विया। अरे लालू वणनि टिणनि में धनुअ खे ॻोल्हियोसीं, मिलियो त कोन। धनु धोबी माण्हू आहे, को चिबिरो त न आहे जो वणनि में टंगियल हूंदो। चिबिरे ऐं धनुअ में को फ़र्क़ु ई न आहे, सम्झई? अड़े तूं जो धनु खे वणनि जे थुणनि में पियो ॻोल्ही, धनु माण्हू आहे, सांडरो न आहे। सांडरे ऐं धनु में घणो फ़र्क़ु न आहे, सम्झी? अॼु जे धनु धोबी खे सटको न ॾिनोसीं, वलू व्याजी ॾिनल पैसा व्याज समेत वापसि वठी वेंदो। हू ॾिस अचे पियो। वलू व्याजी न, धनु धोबी।
परे थियो बिना ब्रेक देखे लगे मुते ना आए देखे मुते ना आए नवींदे धनु धोबी बस मुंशी मिठल ॾिना आहिनि 500 रुपया इन में एतिरी बेइज्जती काफ़ी आहे इन जा असां केरु मुंहुं ॾींदो छॾीस त भली वञे सेठ जे चक्कर में असां मरी वियासीं। ओ लालू अरे छा ए घोड़े वारो पुछ पियो थो लॻई नालो तो यादि करी जा इहो सेठ धनु फिरंदो वरी ॿाहिरि निकिरी वियो थी लठ बि हथ में अथसि जेको आयो डॾिरजी वेंदो डडर जी वञे या मरी वञे मां कोन सेठ जे पोयां मां पाण बीमार जागुन आहियां तकलीफ़ अरे बाबा मूंखे खौफ आहे त पाण सेठ डॾिरजी न वञे अरे दे मार खाईंदो त पाणे फिरणी बि ख़तम थी वेंदसि जान छॾ मार पैसे ही बि नथो वञे मश्किरन जो गोट तई संभाल मुझा साईं मश्किरन जो उठी मत हेलो मश्किरन जो गोट तई अब पानी खणी आ अच्छा पानी को बिना ए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन मां हिते क्या आया मुझा साईं इश्क जूं भावाटियूं खाई सेठियाणीअ जे सिक में अची हिते पहुतो सेठियाणी जी सिक सेठ साहब मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां चाह न चाह कोन थो पिया मूंखे वापसि वञिणो आहे पंहिंजे कुर्ब जा कदम भरे मस त मुंहिंजो अङण ओजारियो अथई ॻाल्हाई थी या शादीअ जो कार्ड थी पढ़ी शादीअ जे कार्ड जे मथां मुंहिंजी शाइरी त लिखियल हूंदी आहे ऐं इन जे करे माण्हू सॾु भरण कोन ईंदा आहिनि मूंखे वापसि वञिणो आहे कहिड़े पासे खां वञा सेठ साहब जहिड़े पासे ॾांहुं आया आहियो न उन पासे ॾे कहिड़े पासे हेॾा हेॾे हेॾे अलाए मुंहिंजो त मथो फ्री आहे केॾा वञिणो आहे हेॾा चरियल मुंहिंजी तो अड़जी पई किस्मत मस के अखियूं अखियुनि सां वञी ठकियूं पाणी खणी तकड़ में अची पहुती चो ये बि पाण त पाणी खणी आ पर मुरसालू मरी पविया त पो कोन पियो मरे ये इश्क जा घायल ईअं ई हूंदा आहिनि मां त तोखे पाणीअ जे लाइ टारियो त टरी वञ त ॿ घड़ियूं के नेणनि सां मिलनि पर तूं पाणी खणी अचे ठको कयो तूं पुछे पई न छोरी त असां वटि बंगला ऐं गाॾियूं किथां ईंदियूं ओ इतां ईंदियूं इतां सेठ धनु मुंहिंजो घोटु थींदो ऐं असां हुन जे सॼी मिल्कियत जा वारस थींदासीं मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम माया सलीम शायर सौदाई माया पितल डंडाई ऐं डंडो खणी जा खामोश थी तूं त चुप कर न अदा सलीम सौदाई किस्माई बिल्कुल बराबर जॾहिं तूं सुणियो ऐं तुंहिंजी शायरी पहिरीं सुणी होती न पर मां वटि हा मूंखे ख़बर आहे अदा किस्माई तुंहिंजी चोरी थी वई आहे जेको कोन भगत इहो पुरानी मोबाइल हुई न उहो गुम थी वियो त जंहिंमें 1000 नंबर हुजे ऐं मूंखे इहा बि ख़बर अथई जेका तुंहिंजी इहा टीवी हुई न जंहिं ते तूं मश्किरनि जो गोठ ड्रामो ॾिसंदो इहा बि चोरी थी वई अथई न बराबर सच्ची आई मस्तानी पर तो ते एकड़ो गीत लिखियो अथम मुर्की न नियारींदी कर मुक्त में मरी वेंदा माण्हू उफत न मिठी मारींदी कर दंदण दे तू भी खणी धप में न साड़ींदी कर अरे जेकर हाने
जेको शेर ॿुधायई न अहिड़ो मंतरानी ॾिसे गॾो करे छॾींदीसां कुते जा पुछ। उहो त अॻे ई आहे। मस्तानी बराबर मुंहिंजो सामान गुम थी वियो आहे, पर जे तूं फार विझी उहो सामान ॻोल्हाइजी त मां तोखे अञा घणो कुझु ॾींदुसि। जेकॾहिं मूंखे ख़बर पए त मुंहिंजो सामान कंहिं चोरी कयो आहे त मां तुंहिंजा पेर धोई पवंदुसि। खबरदार, सवाली आहीं, सवाली थी रहो, मुड़ुसि थियण जी कोशिश न कर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेको तुंहिंजो चोरी थियल सामान आहे न उहो फजू फदाईअ जी जेका क़बर आहे उते वण लॻो पियो थी, उते पियो थई। फ़कीर फिदू फदाई माना मरहूम मोरो ॾाढो। अरे होई बाबा जो साईं, होई बिल्कुल ही होई। अचे हे 500 रुपया। पिटी जी वेंदे सलीम सोदाई, पिटी जी वेंदे। 500 में सामान कोन्हे दी। अच्छा ही वठो 1500 रुपया बि। बम्बा भू चुप करे वे, असांखे का पैसन जी लालच आहे छा? असां त क़ौम जी ख़िदमत लाइ वेठा आहियूं। इन जो मतलब त मां 1500 रुपया पंहिंजा वापसि खणा। 1500 खणा हिते ख़ल्क़ जी ख़िदमत केरु कंदो? हल शाहजन मिठाई को अरे छोरा, अरे खंड त सही। ते त मां खणंदुसि, पर जेको ॿियो आहे ॿी खे केरु खणंदो? तोखां वॾा वारो अथसि। हेड़ी किस्मत परी, तुंहिंजा मुंहिंजा सूर साॻिया अथई। तोसां मालिकन न रहाई, मूंसां मुंहिंजे यार लालूअ न रहाई। ख़बर थी, लालू वञी मुंहिंजे सावरनि में मुंहिंजी गिला करे आयो अथई। ख़बर बि थी गिला कंदा आहिनि ॿिला, पर कोन मुड़ियो। हुजई हा न, जेकॾहिं सम्झ जे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी या सुणी या ॻाल्हाए सघी न त मां तोखे मोकिलियां सावरनि ॾे त मुंहिंजे संग जी वञी घुर कर। पर तूं बि नथी ॻाल्हाए सघी, इन जे करे तूं बि चए वई सूरनि में सड़, मां बि पियो सड़ां। किस्मत खे छा चइजे, आहे फिटल, छो त हाणे मूंखे पावली मिले अलाए न। हेड़ी किस्मत। ने ख़बर है छोकरी लबंदी कर गोले करे चरिया थी आयो। बाबा ओ हमरा अचे तो, इने का पुछूं था। बाबा ख्याल सां मत छोकरी यारन जो माइक्रो जाई। पी अदा ने ख़बर है न गोठ में संदड़ी सिपकड़ी छोकरी रहे थी, तोखे ख़बर आ? खबर हिते कान्हे का, परे परे थे छा भला गॾा चाढ़ींदो छा? पापा तुझी ॻाल्हि नथो सम्झे, मां थो ॻाल्हायांसि। चाचा ही असांजो बाबा आहे, हिनखे हुन सां परणाईंदासीं। असांखे नई मां खपे। गाह खपे? हा बाबा, मोला जी ज़मीन वॾी आहे, गाह जे थालो त गंज पियो अथव होॾे। बाबा लगे तो ई घोड़ो आ। घोड़ो आहे? अच्छा, मूं सम्झो तव्हां वटि गॾा हुआ। बाबा असां अॻे ई परेशान आहियूं, असांखे माफ़ कर। साफ़ कर? छा साफ़ कयां? तव्हां वटि त कुझु बि कोन्हे, न कार आहे न का मोटर साइकिल, साफ़ छा कयां? बाबा जान छॾ, असांजी गिची में छो लॻो ई? भॻो? अरे बाबा मां त हिते ई बीठो आहियां, भॻो किथे आहे? मां त बीठो आहियां। बाबा लगे तो साईं भॼो, पर भॼ त भॼ। अलाए गुंगा, अलाए बोड़ा। डॉक्टर साहब ॾियो ख़बर छा पोज़ीशन आहे? हिन जो साल विदा करण ते आ, ही बेचारो हाणे मरण ते आ। मरण ते आहे? बाबुल, राकेट जो कातिल ॿियो कोन, तूं ऐं तूं। बाक़ी आहे भला राकेट लाइ सेठ धनुअ खां परीअ जो संग वठंदो त तव्हां लही पवंदो। तव्हां चाहियो था जीअं तव्हांखे लाली नाहे मिली न, त मुंहिंजे राकेट खे वरी परी न मिले ऐं मूंखे छा माना कंहिंखे चवणो पए तूं ज़ालिम ऐं ज़ालिम। ओ कातिल, ओ कातिल, बदलो वठंदासीं तोखां नंढड़नि गॾहनि जो। ओ कातिल, अरे पंहिंजो पाण खे संभाल।
हिकिड़े गॾ जे करे तूं एॾो जज़्बाती थो थी बाबल हिन राकेट असां सां वक़्तु गुज़ारियो आहे हिन असांजा वज़न खया आहिनि वज़न हाणे हिन जा वज़न असां खणंदासीं असां पुत्र तुंहिंजी ॻाल्हियुनि मां मूंखे ईअं थो लॻे त तुंहिंजे अंदर में बाहि पुट का ॿी आहे कढी बि थो काथे अथे निशानो काथे तुंहिंजो तीर आहे दिलि में ॾाढी बाहि अथई अखियुनि में ॾाढो नीर आहे न पर डॉक्टर ॾुख थो थिए न सभिनी लाइ सोचो था भई मुंहिंजे लाइ ऐं गॾे लाइ नथा सोचो बाबा सोचियूं था थधे दिमाग़ सां वेही सोचियूं था ख़ैर राकेट जे लाइ त धनु धोबीअ खे मिंथ सिंथ करे परीअ जो संग घुरूं सां बाक़ी तुंहिंजे लाइ कंहिंखे चवणो पवंदो मूंखे फ़िलहालु छॾियो राकेट जो जुगाड़ कयो मां वरी पोइ ॿुधाईंदोसांव त कंहिंखे चवणो आहे वक़्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो यार जल्दी मिलो यार जल्दी मिलो यार जल्दी मिलो सेठियाणी 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 ओ सेठ साहब सेठियाणी के याद छो तो करी मां किथे तो सेठियाणी के याद कया सेठियाणी सेठ मुंहिंजो सेठियाणी सां छा वञे सेठियाणी 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 चवे बि थो तने सां मुंहिंजो छा वञे वरी नालो वठई थो इन माई जे मुंहिंजे उताक ते पेर बि रखियो न मां हुनखे मारे छॾींदुसि सेठियाणी इन माईअ जो केर बि नालो न वठंदो सेठियाणी लालो हिते नओं मसलो शुरू थी वियो पहिरां फिरणी हाणे वरी सेठियाणी काथे इने धूतीअ तो कुझु न आहे कयो खबरदार सेठियाणीअ खे केर बि ईअं न ॻाल्हाए वॾी चालाक औरत आहे मां त चवां थो ॾिठे ई नथी वञे बंदूक हणी छॾियांसि सेठियाणी हुनजे पारों बि ॻाल्हाए थो वरी हुनखे घटि वधि बि ॻाल्हाए थो चवे थो त ॾिठे नथी वञे वरी नालो वठेसि थो लाली मूंखे लॻे थो सेठ साहब सॼो ड्राम थो हिनजी सॼी सेटिंग थींदी हिनजी फिटिंग नहीं थींदी लालू सेठ साहब माण्हू आ मशीन ना है जो ड्राए वरी नई सही ठाहींदासीं ओ मुझे वस में हुजे मां उॾामी अचां जानी कीअं तो जियां तोखे साम्हूं कुटियां सेठियाणी सेठियाणी मां सम्झी वियो आहियां लाली सेठ धनुअ खे परी कॾहिं जूं पिटूं थई मन बेज़बान वेचारी सासीअ खे प्यार खां परे जो कयो अथसि हा लालू बिजली अचे थी त सेठ साहब फिरे थो बिजली वञे थी त सेठ साहब वरी सुकून में आ सेठियाणी सेठियाणी हाणे हीअं था कयूं सॼे ॻोठ जी बिजली कटराए था छॾियूं चरी थी जा सॼे ॻोठ जी बिजली कीअं कटराईंदासीं हिकिड़ो कमु था कयूं सेठ साहब जो बंगलो ऐं असां पंहिंजे घर जी बिजली कटरायूं था बसि ऐं इन मसइले खे जांचूं त इहो छो थियो आहे सेठियाणी मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई पिपरागी चावा जदो जांडल तड़काई आई रे आई सुरीली आई चलो भी काहे आलिया डाडी बली माइया गुस्ताख एॾो कमज़ोर चेलो इन जो खाधो कल्लू खाई वेंदो आहे छा मोलाण मस्तानी असां गरीब आहियूं जेको सस्तो मिलियो उहो वठी आई आहियां माई सुरीली तू फिको जो न कर ऐं वरी कंहिंसां जेको बि न कर असां तुंहिंजो कम बि गरीबत जे हिसाब किताब सां कंदासीं मस्तानी माफ़ कजाए चेलो सफ़ा कमज़ोर आहे वज़न ई कोन अथसि बेवकूफ़ो हाली कुझु बि न करियो छेले खे ॿधी छॾियोसि वज़न करे न पोइ खपाईंदासीं खपाइण हिते खपाइण जो मक़सदु उहो खपाइण न आहे जेको पीढ़ी ते खपाइबो आहे खपाइण जो मक़सदु इहो आहे त इस्तेमालु करणु मक़सदु तुंहिंजे मसइले में केतिरे वज़न जो जादू इस्तेमालु कयो वियो आहे जादू जो वज़न जादू आहे या बम अरे माई चरी तू बि का सफ़ाइननि वांगुरु चरी का सुशीली आहे माई जेको जादू थींदो आहे न उहो बम खां बि गॾु थींदो अथई वेरनि जा वेरा तबाह करे छॾींदो अथई हाणे केर बि न ॻाल्हाए सभई शाख बंदि करे छॾियो मां हाणे मंत्र थी पढ़ां अंतर मंत्र जादू जंतर केती बंदर अंतर मंतर शू अरे मोकला त बाबा साईं काॾे गुम थी विया आहियो कुझु त मिले
कुछ त मिले हिक जी तेजा जेतरी शे कोन थी मिले पई अरे माई तू आने बते दिया सब्र करे आई वनी वेही छो त माई थेले में वजन कोने इनके खायायूं प्यारियों वजन करियो से माई पोका वाटरी निकरी पवंदी आ माई पो सब खबरूं पजी वेंदो त तुंहिंजी धी जो घर केर तो पिटाए पयो माई जंहिं तुंहिंजी धी जो घर पिटायो आहे उहो इंसान जो बच्चो न आहे हराम जानवर जो पुछा अदा मतलब ये तहां जो पुछा आयो चुप कयो वञो त गुस्सा क्यों कंदा रगो माई हाणे तूं पंहिंजी दिलि खे वेकुरो करे छॾ तुंहिंजो कमु ॾींहं ॿिनि में थी वेंदो पोइ अची मूंखे हवाले ॾिजां हाणे वञ बाबा वञ हाणे वञ ठीक है मस्तानी पर मुझी न्याणी जो घर थे हाँ घर ठही वेंदसि छो कोन ठहंदसि घर न ठहंदसि जो राजा मरी विया आहिनि ठीक है पोइ मां हलां हाय हाँ तूं हल हाणे तूं हलंदी वञे हल छड़ा हेॾे थोरो खण त सही कानन एॾा होड़ त कढी ॾियो उनमें तेज़ाब जी खणा अल्लाह करे पावली अॼु रोके त लालू सां झेड़ो न कर हूअं बि लालू मुंहिंजो यार आहे मुंहिंजे हथां मरी पियो त माण्हू थुकूं हणंदा मौला पावलीअ खे सम्झ ॾे त अल्लाह करे इन आटे तां लही वञे मवाली हिते छा पियो करी अचने वे न पिठो छा जी लाई हा अच्छा तो ख़बर त पई हूंदई पावली लालूअ जा लाह कढी छॾियमि हा मार खाई खाई हिनखे कंहिं ॿुधायो जॾहिं थिए जा लालूअ खे अहिड़ो मारियो त मुंहिंजो हाणे त पंहिंजे मुंहं सां पीरनि ते पर बासींदो हूंदो मौला मूंखे छल मवाली न मिलाजाए मतां हाणे मुंहिंजूं खंजूं खणी विझे सुठो के बची त वियो न बची त वियो आहे पर हाणे जे मुंहिंजे साम्हूं अची वियो न असुल न बचंदो मां त चवां थो त ज़रो बि न बचंदो माना त पूरो सॼो मारे विझंदोसांसि मवाली हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध हा पुछ मवाली ॾिस लालू मुंहिंजी भेण जो मुड़ुसु आहे ऐं मुंहिंजो भेणीवो आहे उन करे लालू सां ईअं विढ़णु सही न आहे हा न मां बि त इन जे करे थोरो थोरो डर पियो ॾियां ॻाल्हि खे मूं सोचियो त कंहिंखां उधारो पिस्तौल वठी हिन खे हिकिड़ी गोली हणी मारे छॾ जीअं चवंदी ईअं ई कबो ही त का ॻाल्हि ई न आहे मां पूरो ॻोठ लेटाए ॾेखारे मां को जहिड़ो जहिड़ो आहे छा आख़िर मवाली मुड़ुसु आहे मच्छरीअ खां पोइ सफ़ा जॾहिं रिट मुंहिंजो मतिलबु आहे त शीं शीं हीअं वात पटे मरी वियासीं छा चई न मरी वियो ॼट जो पुटु मरी वियो मुंहिंजे हथां हा बसि थोरो ईअं मूंखे थोरो दिमाग़ में ॻाल्हि वेहे थी न लालूअ खे न मिसाल हणी मारे विझां त लाली थी वई बेवाही ऐं लाली जंहिं महिल बेवाही थी त वीचारे कलूअ जो छा थींदो मासी सुरीरी बि वतंदी पंहिंजे मुंहं सां लाॿाटा झलींदी रोवंदी ॻोठ खे मिनथूं कंदी दाहूं कंदी रोवंदी त मवालीअ मुंहिंजो न्याणो मारे विधो ऐं पोइ हुनजो रोअण वरी तोखां ॾिठो कोन थींदो छो त आख़िर तूं बि त हुननि जे घर जो भाती आहीं न वधीक तूं मर्ज़ीअ जी मालिक आहीं कंहिंखे बि ॾुख कोन थींदो फिकर न कर लालू असांजी भेण खे कहिड़ा सुख ॾिना आहिनि रोज़ था विढ़नि इन खां हिकिड़ो ई सूर सही आहे हा हिकिड़ो सूर सही आहे हा सूर हिकिड़ो ई सही आहे माण्हू हिकिड़े सूर में हली पए घणा सूर न सहे तकलीफ़ थी थिए ॻाल्हि त वधी वई मां जहिड़े मां बेज़ार हीअ मरण मारण ते लथी बीठी आहे वरी कहिड़ी सोचुनि में गुम थी वियल न सोचां कुझु कोन थो बसि थोरो दिमाग़ ते ज़ोर पियो ॾियां त हथियार जे वठां में छा लालूअ खे मारण कहिड़े दोस्त खां वठां मुंहिंजे कहिड़े दोस्तनि वटि हथियार आहिनि कहिड़े दूचे वटि सिर्फ़ु गोॾर आहे ॾिने वटि सिर्फ़ु ॾाटो आहे बालू वटि बंदूक आहे पर बंदूक वॾी आहे पिस्तौल परूअ खां पिस्तौल थो वठां हा
लालू मरीअ जटिया पुट परूअ जे पिस्तौल सां मारींदो छांइ जे फासे त परू फासे मां छा लाइ फासंदुसि भली तुंहिंजे लाश ते सॼो ॻोठ रोए सॼा ॻोठ माण्हू दहूं कनि मासी जी छुरीली सरकाट करे कलू करकाट करे भली सभु रोअनि पर मूंखे कहका न ईंदो छो त मां हिनमहिल खूनी थी पियो हाँ ॿी ख़बर सही आहे न पंहिंजे कम दुआ कजांइ पावली वञा थो लालूअ खे मारण हर हथ न थिए तुंहिंजी मर्ज़ी वरी छा थियो सॾ त मूंखे कोन कई न न अलाए मुंहिंजा कन वॼनि पिया अंदरां आवाज़ पियो अचे त मवाली बीह ॿ मिंट छा आहे मोहबत आहे न मोहबत जॾहिं वधी हूंदी आहे न त पोइ अंदरां आवाज़ ईंदा आहिनि मां वात सां न आहे ॻाल्हाईंदो पंहिंजे फ़ैसिले ते अटल रहिजांइ जेकॾहिं वरी कमी पेशी थिए मिसाल को फ़ैसिलो मटाए विझी त पोइ वरी मूंखे ॻोल्हींदी वठी रक्शे में चढ़ियो वठंदी माण्हुनि खां पुछंदी छो त मोबाइल सर्विस सुभाणे बंदि अथव शाम ताईं यको ख़तमु थी वेंदी इन जे करे जेको फ़ैसिलो करणो अथई हिन महिल करे मूंखे ॿुधाए त मां जे कम सां थो वञा कमु ख़राबु आहे हा बस जेको मूं चयो आहे न उहो ई थींदो बाक़ी तूं ॾिठी तो त उहा ॻाल्हि कर न मां छा लाइ ॾिजंदुसि लालूअ खे लेटाइण को मसालो ई न आहे बाक़ी मां रुगी थोरो सोचां पोइ त घर जो भाती थियव मथां कहका अचेव पोइ मूंखे न चइजो हा बढ़िया लालू अचई थो ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।